औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कॾहिं कांगा थोड़ी है हियो साण हथन वनी खा विलायत में अॻियां अजीबन त प्रिय मन पुछन त हीअ कुर्बानी कंहिं कई। असल में स्टेज ते वेठल मानवार दोस्तन के सलाम, हेठ वेठल दोस्तन मानवारन के सभिनी के सलाम। नंढड़ो तासुर हिकिड़ो लिखी त आयो आहियां, पर इन मां कुछ शार्ट करे पढ़ंदुसि। पोइ हिकिड़ो गीत आहे मुंहिंजो जेको भाऊ रियाज़ खे मां डेडिकेट कंदुसि। उनवान आहे मुंहिंजे तासुर जो गुलाबनि जी मुर्क मुर्कंदड़ शायर। गुलाबनि जी मुर्क मुर्कंदड़ शायर। नवाब शाह जे हिकिड़े सीनियर शाइर कोनामश अदीब ऐं किताबनि जे ख़ालिक 2-3 साल पहिरीं मूंखे चयो, यार काज़ी 10-15 साल पहिरीं मिली हा त तोसां कचहरी करण में लुत्फ़ अचे हा। इहो जुमिलो अॼु ॾींहं ताईं मूंखे सम्झ में न आयो, पर जॾहिं प्यारे रियाज़ साईं जो फेसबुक ते मुरकंदड़ ऐं जरकंदड़ चहिरो नज़र आयो त मन में अजीब ख़्यालात जनम वठण शुरू थिया। हुन जार जो उहो चयल जुमिलो अॼु सम्झ में आयो। जेतोणीक उन जी गहराई अञा सम्झी न सघियो आहियां, पर मतिलब ऐं मफ़हूम सम्झी चुको आहियां। इंतहाई मुख़लिस इंसान, प्यारो दोस्त, बल्कि दोस्तनि जो दोस्त रियाज़ अॼु संदसि जनम ॾींहुं बि आहे। खेसि जनम ॾींहं जो लखे मुबारकूं हुजनि ऐं 14 जो चंड बि खेसि मुबारकूं ॾेई रहियो आहे। मुबारकूं हुजनि। मूं सोचियो हुयो ही मूंखां नंढो हूंदो, पर प्रोफाइल में अप्रैल 3 ऐं 1973 लिखियो पियो आहे। अखियूं महटे वरी ॿीहर ॾिठुमि, खुपाए ॾिठुमि। हा वाकई रियाज़ त मूंखां बि 7 महीना वॾो आहे, छाकाणि जो 18 दिसंबर 1973 मुंहिंजो जनम ॾींहुं आहे ऐं रियाज़ जो 3 अप्रैल 1973 जनम ॾींहुं आहे। पोइ अलाए सचो अलाए कूड़ो, पर इहो आहे। ख़ान मोहम्मद खातीअ जे किताब जी मुंहुं ॾिसणीअ जे मौक़े ते रियाज़ सां मुफ़स्सिल कचहरी थी ऐं शफ़क़ रंगी शाम जे छपाई जो मौक़ो मूंखे ॾिनो वियो। हिन हिकु हफ़्ते जे मुख़्तसिर अरसे जो वाइदो बि वरितो वियो ऐं वाइदे मुताबिक़ रियाज़ खे तक़रीबन 6 अप्रैल ते किताब हथनि ताईं पहुचायो। ख़ुशी इन ॻाल्हि जी अथमि त वाइदो वफ़ा थियो। रियाज़ जी शाइरी अहसासाती शाइरी आहे, पंहिंजो गहरो तासुर छॾे थी, असुल रूह ताईं पेवस्त थी जोगो असर छॾे थी। दोस्तनि चयो त ही शाइर बि आहे, अदीब बि आहे, सहाफ़ी बि आहे, पर मां चवां थो त रियाज़ मुसव्विरी बि करे थो। मां चवां थो त रियाज़ मुसव्विरी बि करे थो। अहिड़ा चिट चिटे थो जो पढ़ंदड़ जे ज़हन ते इहो चिट हमेशा गहरो असर करे थो। कुछ पुरतासीर सिटूं मुलाहिज़ा कयो। ज़ुल्फ़नि जा ज़ंजीर विछाए पाण छॾियां असीर बणाए, प्यार जूं पाए पेरनि कड़ियूं क़ैद उमर कटण थो चाहे। नगमगी का फिज़ा में विखरी हुई, लहजो हुन जो रुबाब जहिड़ो हो। दर्द असांजे जो कंहिं बि न ॼातो, गीत दुनिया बसि ॿुधा असां खां। वाकई रियाज़ ॻाईंदो बि सुठो आहे, सुरीलो बि आहे। तुंहिंजे विछड़ण जो मरहलो हो पिरीं, ज़िंदगीअ में को ज़िलज़िलो हो पिरीं। सच पुछो त इन्हनि सिटुनि ते मूंखे पंहिंजी पहिरीं ज़ाल यादि अची वई, जंहिंखे मूं तलाक ॾेई छॾी। मस्जिद में ॾोह लिकायई, ॿाहिरि ॾिस सवाब रुलनि था। हुन जी सेज
ऐं हुन जी क़बर ते साॻिया साॻिया गुलाब रुलनि था। इहे सभु अक्स रियाज़ जी कलम नुमा बुर्श मंझां चिटिया विया आहिनि। रियाज़ सिर्फ़ु शाइर सहाफ़ी अदीब न आहे, हीउ हिकु सचो पचो मुसविर बि आहे। हिन जा लफ़्ज़ असांजे मुआशिरे जी अक्कासी कंदे नज़र अचनि था। जेके ॾोह गुनाह सवाब हिते वहन वापरजनि था, हिकु असास शाइर जी हैसियत में रियाज़ उन्हनि ते गहरी नज़र रखे थो। आख़िर में सिर्फ़ु हिकिड़ी गुज़ारिश कंदो हलंदुसि। हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश इहा आहे, दोस्त, किताब जी अशात को आसान मरहलो न आहे, सो बराए महिरबानी एज़ाज़ी कापी ॾियण वारे कल्चर खे हथी न ॾियो। जेकर मोहबती मोहसिन दोस्त बि हुजे त उनखे घटि में घटि हिकु या ॿ कापियूं ख़रीद करायो, त जीअं हीउ जेको क़ौमी असासो आहे, जेको ही किताब आहे, इहो क़ौमी असासो आहे। सिर्फ़ु हिन जी असासो न आहे या तव्हांजो या मुंहिंजो न आहे, पर पूरी सॼे क़ौम जो असासो आहे। त इन हवाले सां कुझु दोस्तनि जूं फेसबुक ते तस्वीरूं बि अचनि थियूं। अलाए कंहिंखे अहिड़नि गैरनि खे माण्हू किताब ईअं अर्पना करे थो जेके पढ़नि बि नथा। महिरबानी करे अहिड़नि दोस्तनि खे ॾियो, घटि में घटि तव्हांजो किताब पढ़नि त सही, उन्हनि ते सुठो वीचार ॾियनि त सही। सो इहे थोरो मुख़्तसिर। हाणे हिकिड़ो नज़म आहे, जेकर इजाज़त ॾियो त मां नज़म जो उनवान आहे हसरत त घणी आहे। हसरत शाणी न था मतां मुंहिंजी पोइ हसरत त घणी आहे। तो साण खिला प्यारा रियाज़, तो साण खिला प्यारा, तो साण मिला प्यारा, हसरत त घणी आहे। हसरत त घणी आहे। चंद लम्हा मिलन था जे, चंद लम्हा मिलन था जे, एहसास जियन था जे, तन साण जिया प्यारा, हसरत त घणी आहे। तोखे मां विसारियां कीअं, याद तोखे मां विसारियां कीअं, जीवन खे विखारियां कीअं, तो बिन न मरां प्यारा, हसरत त घणी आहे। आस इहा ई मन, आस इहा ई मन, प्यास इहा ई मन, अमृत मां पियां प्यारा, हसरत त घणी आहे। तोरीअ अक्स चिटियां तुंहिंजो, तोरीअ अक्स चिटियां तुंहिंजो, तोरीअ रूह पलियां पंहिंजो, मां कीअं जियां प्यारा, हसरत त घणी आहे। हू ॻाल्हि करणु तुंहिंजो, या साईं, हू ॻाल्हि करणु तुंहिंजो, हर हर बि खिलणु तुंहिंजो, बेख़ुद थी नचां प्यारा, हसरत त घणी आहे। मां यार चरियो आहियां, तो ते ई मरियो आहियां, तो ॾे ई अचां प्यारा, हसरत त घणी आहे। हूअ हूर परी न आहे, हूअ हूर परी न आहे, पर उन रीह सरी न आहे। हूअ हूर परी न आहे, पर उन रीह सरी न आहे, तड़पा ऐं लुछां प्यारा, हसरत त घणी आहे। प्रीतम खे पुकारे थो, हू राह निहारे थो, सिर सदके कयां प्यारा, हसरत त घणी आहे। तव्हां दोस्तनि जूं वॾियूं वॾियूं महिरबानियूं ऐं रियाज़ खे वरी हिकु भेरो लखे करोड़े मुबारकूं जनम ॾींहं जूं बि ऐं किताब जे मुंहुं ॾिसणीअ जूं बि। महिरबानी।